मां पंहिंजे विषय ते ॻाल्हायां उन खां अॻु मां हिकु ॿ ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि त अॼु जंहिं मौक़े ते असां गॾिया आहियूं सदा हयात गोबिंद मालीअ जो 103 जनम उत्सव असांजी महाराष्ट्र सिंधी अकादमी ऐं भगवंती नावाणी अकादमीअ जे गॾियल सहकार सां ऐं असां हिते इकट्ठा थिया आहियूं असांजी शोभा माली चंदनाणीअ जे सॾ ते। ऐं जेको अॼु विषय रखियो वियो आहे इन विषय जे बारे में मां हिते सम्झां थो जेके घणा हाज़रीन आहिनि जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि त भॻतूं ॾिठियूं आहिनि, न सिर्फ़ु ॾिठियूं आहिनि पर माणियूं बि आहिनि। थी सघे थो जेका यंग जनरेशन आहे या हितां जी जनरेशन आहे उन्हनि बि पंहिंजे लेखे कुझु भॻतियूं ॾिठियूं हुजनि ऐं माणियूं बि हुजनि। त इन सिलसिले में भॻत खे खणी करे जेको अॼु हिते सेमिनार शुरू कयो थो वञे उन लाइ मां सभिनी खां पहिरीं असांजे अमर शहीद भॻत कंवरराम जिन खे सदा हयात असांजो गोबिंद माली जिन खे जिन जे बदौलत मां अॼु इन पोज़ीशन ते पहुतो आहियां। नंढपण खां वठी इन घर सां मुंहिंजो संबंध रहियो आहे, सभा सां मां जुड़ियल रहियो आहियां। कृष्ण राईअ जो गीत ॿुधई वतन जे लाइ जान गोरी पोइ बि थोरी, भगवंती नावाणी जो ई मूं ॿुधो हो ऐं मां रुनो बि हुउसि। असांजी माया राई असांजी प्रोफेसर सुभद्रा आनंद जिन झूलेलाल जो मंदरु असांजे कच्छ में तयारु करायो आहे तमामु बहितरीनु। ऐं उन सां गॾु मां यादि कंदुसि असांजो सदा हयात नारायण श्याम शेख हयाज़ ऐं असांजो सरमोर शाह अब्दुल लतीफ़ ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजी धीउ प्रोफेसर संध्या कुंदनाणी ऐं ॿिया। हाणे भॻत ते मां जेको पेपर लिखियो आहे उहो तमामु वॾो पेपर आहे छो त मूंखे पहिरीं टाइम ॾिनो वियो हो, पर मां जीअं चयो वियो आहे मुख़्तसिर में चवंदुसि ॿुधाईंदुसि। भॻत ते हींअर असांजी भेण जेको पढ़ियो त भई भॻत खे कीअं असीं जीआरियूं या हिन वक़्तु भॻत जी कहिड़ी हालति आहे, मां उनखे पाण खे पासीरो कंदुसि। ऐं भॻत जंहिंखे असीं भॻत लफ़्ज़ था चऊं उन जे लाइ मां थोरो कुझु वधीक ॻाल्हाईंदुसि ऐं मां तव्हांखे ॿुधायां त भॻत खे जीआरण जी कोशिशि जेका कई हुई उहा असांजे सदा हयात गोबिंद माली जिन बि कई हुई। ऐं असां गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ 1988 में पहिरियों दफ़ो ऑल इंडिया लेवल ते भॻत जो सेमिनार कोठायो हुओसीं गोधरा में ऐं उते माली साहिब जिन सॼे ग्रुप सां हाज़िर हुआ ऐं जेके बि उन वक़्तु हयात भॻत हुआ उते हाज़िर हुआ। तंहिंखां पोइ अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा उन्हनि बि सेमिनार उन खां इम्प्रेस थी करे कयो ऐं उन्हनि जी VC ऐं DVD बि उन्हनि कढी हुई। ऐं असांजे गोबिंद माली जिन भॻत ते 2-3 दफ़ा हिकिड़ो लेख बि लिखियो आहे। हाणे मूं जेको ही मक़ालो लिखियो आहे उन में कुझु ॻाल्हियूं मां हाईलाइट करणु चाहींदुसि त मूं पंहिंजे मक़ाले में छा छा ॾिनो आहे ऐं उन मां कुझु ॻाल्हियूं ई तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। पहिरीं त भॻत छा आहे, इहो सुवालु आहे हिकिड़ो सभिनि जे मन में त भई असीं भॻत भॻत चऊं था पर भॻत आहे छा। जिन ॾिठियूं आहिनि माणियूं आहिनि उन्हनि खे त ख़बर आहे, पर भॻत एज़ अ फन, जंहिंखे भॻत एज़ अ कला या जंहिंखे असीं सिंधी मौसीक़ी था जेको आहे सो एवज़ी था चऊं या सिंधी संगीत जो असीं जेको आहे सो उनखे चऊं था ऐं जंहिंखे लोक नाटक असीं चऊं था उनजो उन में कहिड़ो आहे। तंहिंखां पोइ आहे भॻत जो विकास, माना भॻत कॾहिं खां शुरू थी ऐं अॼु ताईं कीअं उहा हलंदी आई आहे। तंहिंखां पोइ आहे भॻत जो जोड़जक, भॻत में छा छा थींदो आहे उनजो ताञी पेटो जेको फन जो हिकिड़ो तमामु बहितरीनु नमूनो आहे। भॻत जो शिल्प फन ऐं भॻत जा क़िस्म, तव्हां चवंदो वरी भॻत जा बि क़िस्म थींदा आहिनि छा। तंहिंखां पोइ आहे भॻत जा अंग, माना भॻत जा तत्व। तंहिंखां पोइ थो अचे भॻत जो मक़सदु कहिड़ो हो उन वक़्तु ऐं उन खां पोइ।
तंहिंखां पोइ थो अचे भगत जा साज़, राग, ताल ऐं रागड़ियूं। छो त अलॻि अलॻि भगतनि जूं रागड़ियूं ऐं ताल जेके आहिनि से अलॻि अलॻि जेको आहे सो किताबनि में असांखे मिलनि था। तंहिंखां पोइ थो अचे भगत जी पोशाक, भगत कहिड़ी पोशाक पाईंदा। तंहिंखां पोइ आहे भगत हिकु नाटक, छो त किन किताबनि में उनखे लोक नाटक जे हवाले सां ऐं मौसीक़ीअ जे हवाले सां अलॻि अलॻि नमूने उनजो ज़िक्र कयो वियो आहे। तंहिंखां पोइ थो अचे लोक भगत में नृत्य। नृत्य त असांजा लोक नृत्य त आहिनि, पर भगत जेके नृत्य कनि था छेर पाए करे, उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि, ॿियो उन ते बि मूं पंहिंजी रोशनी विधी आहे। तंहिंखां पोइ थो अचे भगत जूं लोक कथाऊं। कहिड़नि कहिड़नि भगतनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं लोक कथाऊं हुयूं जो माण्हू टे टे रातियूं चारि चारि रातियूं उहे भगतूं ॿुधंदा हुआ, ऐं कॾहिं बि उहे लोक कथाऊं हिकु बैठक में हिकु भगत में भगत पूरियूं कोन कंदा हुआ, ॿिए ॾींहुं उन्हनि खे हलाईंदा हुआ। तंहिंखां पोइ आहे मशहूरु भगत जिन जो कुझु ज़िक्र मुंहिंजी भेण कयो। तंहिंखां पोइ भगत सिंध ऐं हिंद में, सिंध में कहिड़ा भगत हुआ ऐं हिंद में भगत कीअं थिया। तंहिंखां पोइ भगत खे जीआरण जी कोशिशूं त असांजी दीदीअ तव्हांखे ॿुधायो। तंहिंखां पोइ आहे भगत जा लोकप्रिय गीत जेके माण्हू ॿुधी करे ऐं सिसकियूं भरींदा ऐं चवंदा भगत साहिबु राणो त ॿुधाए, भगत साहिबु कोरियारी त ॿुधाए। त इहे जेके ॿुधण सां जेके सिसकियूं भरींदा हुआ असांजा बुज़ुर्ग ऐं ॻोठाणा, ख़ासि करे सिंध में ॻोठाणा हुआ, त उहे कहिड़ा गीत हुआ जेके मशहूरु हुआ, मां उन्हनि जो बि ज़िक्र कयो आहे। तंहिंखां पोइ असांजा अमर कंवर शिरोमणी, उन्हनि जा जेके गीत अॼु ॾींहं ताईं असां ॿुधूं था, जेके रिकॉर्ड बि थियल आहिनि, ऐं लॻभॻि जिते बि अॼुकल्ह संगीत जो प्रोग्राम थिए थो त उते कंवरराम जिन जो गीत ज़रूरु ॻातो वञे थो। त उन्हनि जा गीत कहिड़ा आहिनि, ऐं साण गॾु भगत जा ॿिया कहिड़ा लोकगीत, ॿिया कहिड़ा गीत कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा ॻाता विया हुआ, जा मशहूरु थिया ऐं अॼु ॾींहं ताईं मशहूरु आहिनि। छो त असांखे रेडियो ते जीअं ॿुधायो वियो, उन्हनि जूं रिकॉर्डिंग्स असांखे आर्काइव में अॼु बि मिलनि थियूं। ऐं आख़िर में आहे भगत जी ॿोली, छो त भगत खे पंहिंजी हिकिड़ी ॿोली आहे जंहिंखे असीं भगताणी ॿोली चवंदा आहियूं। ऐं भगत जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा आहिनि त उहा असांखे सम्झ में कोन ईंदी आहे, सिर्फ़ु उहे भगत ई पाण में सम्झी सघंदा आहिनि। त उहा जेका हुननि जी पंहिंजी ॿोली आहे, भगताणी ॿोली, उहा बि आहे। ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मूं इन किताब में सिंधी भगत परंपरा, हीअ किताबु हिंदीअ में बि छपियो आहे टे दफ़ा, गुजरातीअ में बि छपियो आहे, हाणे इंग्लिश में उहो जेको आहे सो अचे थो। ही विथ फोटोग्राफ आहे, चित्रनि सां आहे, भगत छा आहे, भगत कीअं आहे। त हाणे एतिरो चई करे मां शॉर्ट में, जीअं मूंखे टाइम घटि ॾिनो वियो आहे, पर जेको सॼे पेपर में छा आहे उहो मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे असांजे अॻियां टे लफ़्ज़ आहिनि, सभु हिते विद्वान वेठा आहिनि, उन्हनि जे अॻियां असांखे टे लफ़्ज़ आहिनि जेके आम माण्हुनि सां बि वाबिस्ता आहिनि ऐं जेके ज़हनी माण्हू आहिनि उन्हनि सां बि वाबिस्ता आहिनि, ऐं उनखां उहे सभु वाक़ुफ़ बि आहिनि लफ़्ज़नि खां। पहिरियों आहे भगत, ॿियो लफ़्ज़ आहे भगत, ऐं टियों लफ़्ज़ आहे असांजो भॻति। इहे टे लफ़्ज़ जेको आहे सो इन्हनि जे आधार ते जेका भगत खे सम्झण जी कोशिशि असां अॼु ॾींहं ताईं न कई आहे, उहा इन्हनि टिनि लफ़्ज़नि में अंदरि असांखे मिले थी। जुदा जुदा जेके असांजो लुग़तूं आहिनि, कोश डिक्शनरीज़ आहिनि, उन में भगत लफ़्ज़ खे भॼन, भगत, भक्ति ऐं भगताणी इहे लफ़्ज़ कमु आंदा विया आहिनि, ऐं जिन खे पंहिंजी हिकिड़ी माना आहे, ख़सूसियत आहे, वस्फ़ आहे, ऐं हिकिड़ी छा चवंदा आहिनि अदबी ख़ुशबू आहे। इल्म लिसानत जे विद्वाननि भगत लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं ॾिनियूं आहिनि। हिकु आहे भॼन कंदड़, ॿियो आहे भगत विझंदड़। हाणे हिते ई सॼो फ़र्क़ु पइजी थो वञे ॿिनि लफ़्ज़नि में, जंहिंखे असीं भगत जेके कनि था उन्हनि खे असीं पूॼारी चवंदा आहियूं, ऐं भगत विझंदड़
जंहिंजे बारे में अॼु असीं हिते ॻाल्हाइण वेठा आहियूं। हाणे भगत जो वास्तो भक्तीअ सां त आहे ई आहे, पर जेका असांजी भगत आहे उन जो भक्तीअ सां, सिर्फ़ु भक्तीअ सां, या जेको भक्ति युग हिंदीअ में थी चुको आहे, भक्ति काल, या जेके भगत आहिनि असांजा भगत तुलसीदास, मीरा, उन्हनि सां हिननि भगत जो को बि वास्तो कोन्हे। भगत में भक्ति आहे, उनखां असीं इनकार कोन था कयूं, पर हीउ हिकु असांजो अलॻि सां फ़न आहे भगत जो, जंहिंजी ॼाण सिर्फ़ु 3 अखरनि में ई मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हां सम्झी वेंदा त भगत छा आहे। भगत लफ़्ज़ में जेके भगत जा तत्व आहिनि उन में मुख्य तौर 3 लफ़्ज़, जेको लफ़्ज़ आहे भगत, तंहिंमें आहे भ, ग ऐं त। त भगत जो भ जो मतिलबु आहे भावनि जो इज़हार, जुदा जुदा शारीरिक क्रियाऊं, चहिरे जे हावनि भावनि जा अहसास इज़हार ज़रिए पेश करणु, जिन मां असांखे आनंद मिले, मनोरंजन मिले ऐं विंदुर जी महसूसात थिए, ऐं जंहिंमें असां जकड़जी वञूं। जो सॼी राति जेका भगत हलंदी हुई, चवंदा हुआ त विच में जेकॾहिं कंहिंखे ज़रूरी हाजत लाइ हूंदो हो त माण्हू कोन उथंदा हुआ ऐं भगत ॿुधंदा हुआ, जेको असां पढ़ियो आहे। ॻ जो मतिलबु आहे गीत। गीत यानी गीतनि जी गायकीअ जो हिकु ख़ासि अंदाज़। सिंधीअ में गायकीअ जा अलॻि अलॻि क़िस्म आहिनि, जंहिंमें असांजो भक्ताणी गायकी, भक्ताणो अंदाज़ बि हिकिड़ो अलॻि आहे, जंहिंजो असांजी भेण ज़िक्र कयो त भई सिंध में भक्ताणी गायकी त आहे, पर छेर जामो पाए जेका भक्ताणी थींदी हुई उहा कोन्हे, उन बदिरां धमाल आहे। त ॻ गीत जो मतिलबु गायकीअ जो हिकु ख़ासि अंदाज़ आहे, गायकी शैली आहे, यानी जंहिंमें असां सूफ़ी अंदाज़, घगत वारी गायकी जंहिंखे भक्ताणो अंदाज़ छॾियो वञे थो, उहो सिंधी लोकगीत। हाणे अचे थो भगत जो सिंधी लोकगीत, लोक कहाणियूं, लोक कथाउनि खे भाव प्रधान बणाइण जे हिकु अंदाज़ उत्साह सां रचनात्मक भावनि जो इज़हार द्वारा हिकु नई सृष्टि रचणु या माहौल खड़ो करणु। त जेको माहौल खड़ो थो कयो वञे हिन जो कथा जो, त उन में नाटक तत्व शामिल थी वञनि था। तंहिंखां पोइ थो अचे ताल, ऐं ताल में छा थो अचे, जंहिंमें लोक साज़, लोक संगीत, लोक नृत्य बि शामिल आहिनि। पर भगत जो जेको लोक नृत्य आहे उहो कुझु अलॻि क़िस्म जो आहे। यानी त भगत, हाणे भगत असीं छाखे था चऊं उन ते थो अचां, यानी त भगत सिंधी फ़न जो पंहिंजो निज फ़न जी आला नमूनो सत्संग, राग जी महफ़िल, प्रभुअ जी उपासना, रूह जी राहत, सुधारवादी भावना ऐं विंदर जो बहितरीनु मक़नातीसी कशिश कंदड़ लफ़्ज़ आहे ऐं परंपरा आहे, जेका असांजी आला तरीन तहज़ीब जो दर्शन कराए थी। असांजी जेका बि सिंधी सक़ाफ़त आहे उहा सभु असांजे हिन भगत में असांखे नज़र अचे थी। अहिड़ो को बि ॻाल्हि कोन्हे बाक़ी जेका असांखे सम्झ में न ईंदी हुजे। ऐं अयामनि खां वठी सिंध वासियुनि जे दिलनि खे बाग़ बाग़ बणाईंदी पई रही आहे। जीअं हाणे असां चयो त सुवाल मां तव्हांखां ॿुधायो त भगत छा आहे, उनखे जेकॾहिं सवले नमूने सम्झणु चाहियूं, ख़ासि करे नौजवान पीढ़ी जेकॾहिं सम्झणु चाहे त उनजे लाइ भगत निज सिंधी मौसीक़ी फ़न आहे। मौसीक़ी मां संगीत ऐं हिननि सां संस्कृतीअ सां भरपूर। भगत संगीत, राग, ताल, लोक नृत्य ऐं लोक नाटक जे तत्वनि जो मरकब आहे। इहो सभिनी हुन में गॾियल आहे। सिंधी भगत राग, ताल, नृत्य जे आधार ते कंहिं कथा, लोक कथा, दृष्टांत खे भगत जेका पेश कई थी वञे उनखे असीं भगत चऊं था।
माना तव्हांखे ख़बर हूंदी त जेके स्टोरीज़ आहिनि उन जा ॿुधाइण जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। अलॻि अलॻि पांडवनी आहे, रामकथा थींदी आहे, तंहिंखां पोइ असांजूं जेके तमाशे में बि किथे कथाऊं कथाऊं कयूं वेंदियूं आहिनि, ऐं असांजो गुजरातीअ जो जेको थिए थो उहो सॼो हिन में अची थो वञे। हाणे मां थोरो अॻिते वञा थो त भगत ऐं चौंकी, मां हाणे ॿुधायां थो भगत जा कहिड़ा क़िस्म आहिनि। हाणे भगत जा मुख्य तौर ॿ क़िस्म असांखे नज़र अचनि था। हिकु बैठी भगत, ॿी बीठी भगत। बैठी भगत जंहिंखे असीं चौंकी चवंदा आहियूं। राम पंजवाणी जेका शुरू कई, दास तालिब जेका शुरू कई, उहा जेका भगत हुई उहा चौंकी आहे, अॼु बि चौंकी पवंदी आहे। ऐं भगत जा जेके बि तत्व आहिनि उन में तव्हां चवंदो फ़र्क़ु कहिड़ो आहे त असांजी जेका बैठकी जेका आहे, जेका चौंकी आहे, उन में नृत्य कोन हूंदो आहे, उन में ड्रेस कोन हूंदी आहे, ऐं साण गॾु जेके साज़ आहिनि उहे पिणु महदूद हूंदा आहिनि। ऐं उहा कंहिं बि हॉल में, कंहिं बि चौंक ते वेही करे उहा पेश करे सघिजे थी। पर जेका बीठी भगत आहे उहा मैदानी भगत आहे। मैदान खां सवाइ उहा भगत कोन थींदी। उन जे टिनि पासे, घणे भाङे चई पासे बि माण्हू वेठल हूंदा आहिनि, ऐं संदुल ते साज़ींदड़ हूंदा आहिनि। जेको मुख्य मोहिंदार वॾो भगत हूंदो आहे, जंहिंजे नाले सां भगत टोली सुञाती वेंदी आहे, उहो उन पिड़ में, भगत जे पिड़ में बीह करे, साज़नि सां जे अॻियां बीह करे, ऐं उन सां गॾु ॿ टे ॿिया साज़ींदड़ ॿिया हूंदा आहिनि, जंहिंखे असीं जेको आहे सो पीछड़ चवंदा आहियूं। ऐं तंहिंखां पोइ जेके साज़ींदड़ हूंदा आहिनि उहे 3 या 4 ॼणा हूंदा आहिनि, जंहिंमें ख़ासि करे असांजी जेको आहे सो ढोलक, तबलो, हारमोनियम। पहिरीं जेका हारमोनियम वॼाई वेंदी हुई उहो पारसी थिएटर वारी जेका हारमोनियम आहे, जेका पेरनि सां वॼाइबी हुई। ऐं हाणे जेको आहे वॼाई थी वञे उहा हथ वारी वॼाई थी वञे, ऐं किथे किथे 2 हारमोनियम बि रखियूं वेंदियूं आहिनि। ऐं जेका भगत शुरू थींदी आहे उहा असांजे गुरूअ जे आराधना सां शुरू थींदी आहे। जेको भगत, मुख्य भगत हूंदो आहे, उहा हिकु तुक खणंदो आहे, साज़नि खां जे अॻियां बीह करे सभई नची करे उते उहे तुक दुहिराईंदा आहिनि ऐं हिक ॿिए खां आसीस वठंदा आहिनि। पोइ जेके आहिनि पीछड़ ऐं ॿिया, उहे मंच, जेको अवाम मंच आहे, भगत जो जेको मैदानी मंच आहे, उन में हिकु हली वेंदा आहिनि ऐं परियां बीह करे उन तुक खे, न सिर्फ़ु तुक खे वधाईंदा आहिनि, या त वरी तुक खे अॻिते बि वधाईंदा आहिनि। ऐं जॾहिं ॻाल्हि कबी आहे, का कथाणी या कहाणी जेके भगत खणंदा आहिनि उनखे बि अॻिते वधाईंदा आहिनि। ऐं जेको जेको रोल हूंदो आहे, सम्झो मारवीअ जो रोल आहे त उहे बिना ड्रेस जे उन मारीअ वारे अंदाज़ में उहो जेको आहे सो रोल, उहा ई सदा, मारवीअ जी जेका सदा हूंदी उहा ई सदा हणी करे उहो पेश कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं मां भगत जे तत्वनि जी ॻाल्हि ते थो अचां त भगत जा मुख्य तत्व आहिनि। हिकु आहे घोर, जिन जो ज़िक्र असांजी भेण बि कयो, त जॾहिं ॿुधंदड़ ख़ुशि थी वेंदा आहिनि तॾहिं उहे घोर ॾींदा आहिनि भगत जे मथां या पंहिंजे कंहिं सिकी लधे जे मथां घोरे करे उहा मथे ॾेखारींदा आहिनि। जिन भगतूं ॾिठियूं आहिनि त उहो भगत जेके हूंदा आहिनि उहे नचंदा नचंदा ओॾे वेंदा आहिनि, उते बीह करे उहा घोर वठी करे वापसि ईंदा आहिनि। त इहा घोर जेका आहे असां सिंधी भगत जो हिकु अहम हिसो आहे। तंहिंखां पोइ थी अचे झोली, छो त कंहिं बि दान जे कम जे लाइ कठो करिणो हूंदो त उहा झोली कई वेंदी आहे। झोली तव्हांखे ख़बर आहे त असांजे कंवरराम जिन लाइ चयो आहे, जेके सखावत जा धणी हुआ, जेके बि झोलीअ में उन्हनि खे मिलंदा हुआ उहे उते ई उते ग़रीबनि खे, मुहिताजनि खे विरहाए छॾींदा हुआ। उहो कोन ॾिसंदा हुआ त हीउ केतिरो आहे, या त मुठि भरे उन्हनि खे ॾेई छॾींदा हुआ। त झोली जेके असांजे सखावत जा कम आहिनि, दान जा कम आहिनि, परोपकार जा कम आहिनि, ग़रीबनि जा कम आहिनि, उन में असांखे जेको आहे सो भगत घणी मदद ॾींदी आहे।
ऐं उन झोलीअ जे करे ई असीं कंवरराम खे सखावत जो धणी चऊं था। तंहिंखां पोइ थी अचे लोली। लोली तव्हां ख़बर आहे त जेका आख़िरी जेके जिते वर्सियूं थींदियूं आहिनि 3 ॾींहं, त आख़िरी लोलीअ जी राति थींदी आहे। ऐं उते लोली जेका ॾियारी वेंदी आहे ॿारनि खे, जंहिंमें आसीस हूंदी आहे, भविष्य जो मुस्तक़बिल जूं दुआऊं हूंदियूं आहिनि। ऐं लोलीअ जे असर जी तव्हांखे ख़बर आहे त कंवरराम जिन हिक मुअल ॿार खे लोलीअ जे हवाले सां हुनखे बचायो हो। ऐं आख़िर में थींदी आहे असांजो चोथों जेको इम्पोर्टेंट भॻत जो आहे कमु, उहो आहे पलव। पलव जी राति बि चवंदा आहिनि। पोईं राति जेका हूंदी आहे उहा लोलियुनि जी राति या पलव जी राति चवंदा आहिनि। त इहे जेके मां अंग ॿुधाया, इहे इन्हनि खां सवाइ भॻत, का बि भॻत बिल्कुलु अधूरी आहे या भॻत न आहे। हाणे सुवाल थो थिए बाक़ी जेके 2-टे ॻाल्हियूं आहिनि त भॻत कॾहिं खां शुरू थी, कीअं थी, किथे थी, उहो त उन लाइ त हिकिड़ो वॾो इतिहासु आहे, पर मां मुख़्तसिर में इहो 1-2 सिटुनि में ॿुधाईंदुसि त शाह लतीफ़ जे वक़्त में मदन भॻत हूंदो हो ऐं उहो उनखे शाह पाण ख़ुदि उन सां खे ॿुधो ऐं माणियो। ऐं उन वक़्तु जेके असांजा तव्हांखे ख़बर आहे त मियां ग़ुलाम शाह कलोड़ो हो, जेको 1764 में हुन हिकिड़ो ऑडर कढियो हो त भई सिंध में ॻाइण वॼाइण ते भॻत करण ते मना आहे। माना 1764 खां असांजे सिंध में भॻत हुई। कहिड़ा भॻत हुआ उन जे डीप में मां नथो वञा, पर जेको असां गुलाबदास जेको असांजी भॻत जेको हो असांजो गुलाबदास पंथ वारा हुआ जेके, उन्हनि भॻत बि जेको आहे सो हिन में वधायो। ऐं साण गॾु असांजी छदाणी दरबार जेका असांजी सिंधियुनि जी झूने में झूनी 400 साल झूनी दरबार आहे, उनजो जेको टियों गदेसर हो तख़त राम, उन जेको आहे सो छेर जामो पाए करे भॻत विझणु शुरू कई। ऐं उनखां पोइ उन दरबार में, छदाणी दरबार में भॻत वेठा, तख़तराम जो पुटु संतराम, तंहिंखां पोइ ॿिया साईं। उन्हनि ॾींहंनि में साईं सतरामदास बि जेको आहे सो भॻत कंदा हुआ। तॾहिं वसण शाह जी जेका दरबार हुई, जिते वधि में वधि भॻत असांजा ईंदा हुआ। हा, ऐं असांजो जेको असांजो कंवरराम साहिबु, तव्हां ख़बर आहे त असांजो उन्हनि जो संत शिष्य हो। ऐं आसरी बाई जेका असांजी छदाणी दरबार जी गदेसर हुई, हिन उनखां जेको आहे सो आसीस बि वरिती हुई। ऐं उन जे बारे में मां वधीक जेको आहे सो नथो चई सघां। हाणे सुवाल थो थिए त जेके भॻत जा जेके मशहूरु हुआ उन वक़्तु, इहे जेके मां सिंध जा कुझु नाला ॿुधाया, नाला त तमामु घणा आहिनि, पर ॿिया जेके उन वक़्तु भॻत सिंध में मशहूरु हुआ ऐं परंपरा खे वधायो हो, उन में असांजी जेका राधी बाई हुई, उहा बि भॻत विझंदी ऐं ॻाईंदी हुई। तंहिंखां पोइ जीवणी बाई, तंहिंखां पोइ तव्हां नालो ॿुधो हूंदो शमन गुडी। शमन गुडी जेको असांजे हिंदुस्तान में बि अची रहियो ऐं दिल्लीअ में रही करे हुन हिंदुस्तान में बि भॻतूं विधियूं। ऐं हुनखे गुडी इन करे चवंदा हुओ छाकाणि जो हू तमामु सुहिणो हूंदो हो, नचंदो बि सुठो हो ऐं ॻाईंदो बि तमामु सुठो हो। ऐं उनजे पुट खे खणी करे असां केतिरा वर्कशॉप बि कया वेझड़ में, त भई हिंदुस्तान में हुन भॻत खे असीं जेको आहे सो भरे सघूं। ऐं जेके उन वक़्तु सिंध में भॻत में हिकिड़ो मस्करो बि रखंदा हुआ, जेको चए चुटा चई करे, ख़ासि करे असांजो जेको हूंदो टोटका वताए फ़क़ीर जा चई करे आम माण्हुनि खे विंदराईंदा हुआ। या जेॾीमहिल भॻत तमामु घणी गंभीर थी वेंदी हुई ॻाईंदे ॻाईंदे, माण्हुनि जे अखियुनि में आंसू अची वेंदा हुआ, पाणी अची वेंदो हो। अहिड़ियूं कथाऊं खणंदा हुआ, ख़ासि करे सावित्रीअ जी जेका सत्यवान सावित्रीअ जी जेका भॻत जॾहिं खणंदा हुआ, ससुए जी जॾहिं खणंदा हुआ,
ऐं असांजी मारवीअ जी जेका ॻाल्हि कंदा त उन्हनि में माण्हुनि जी अखियुनि में आंसू अची वेंदा हुआ त उनखे रिलैक्स करण जे लाइ पोइ इन्हनि भगतनि खां मस्करनि खां जेको आहे सो टोटका ऐं चवंदा, पर हलकड़ाइप बिल्कुलु कोन हूंदी हुई। ऐं तंहिंखां पोइ जेके भगत अॼु भारत में रहिया मशहूरु, हिकु ॿ भगत असांजी भेण तव्हांखे ॿुधायो, उन में गोविंद वॾो अजमेर में, भगत गोविंद नंढो उल्हासनगर में, मिठू कलेड़ो अहमदाबाद में, भगत प्रीतो भावनगर में, भगत हासाराम अजमेर में, भगत किशन अहमदाबाद में, भगत अर्जन ॿ थिया, हिकु उल्हासनगर में हिकु अहमदाबाद में, भगत कौड़ामल जेको सो इंदौर में, भगत तिलजीराम जेको सो कटनीअ में, महाराज ठाकुर ऐं अहिड़े नमूने तमामु घणा घनश्याम, मां चवां थो नाला घणा आहिनि, पर छा आहे त तव्हां जेको मूंखे टाइम ॾिनो आहे उन हिसाब सां मां बराबरि न साईं, बाक़ी थोरो 2-3 मिंट ॿिया। भगत या साज़ जेके आहिनि, मां उन में हिकु मशहूरु आहे असांजी कविता, जंहिंमें असांजे साज़नि जो बि जवाबु थो अचे, असांजे नृत्य जो बि अचे थो। उहा सैयद सुलेमान शाह जी हिकिड़ी काफ़ी आहे, जंहिं चयो, थिया नाचू पहिरियां पेशवाज़, धुकड़ धमचर साज़ आवाज़। साज़ बि अची विया, पेशवा बि अची वियो, ड्रेस बि अची वई, फेरड़ियूं पायां, नचण जो हिकु क़िस्म अंदाज़, की छेरियूं छमकायां, छेर छमकाइण जो उहो बि हिकिड़ो, हिकु पेरो ऐं 2 पेरनि ते नचण जो, ऐं वेही करे नचणु, जंहिंखे असीं मयूर नृत्य चवंदा आहियूं। इहो बि असांजे भगत में जेको वेही करे जेके नचंदा हुआ भगत, ॾस को ॾांहुं को मूंखे रस्तो ॾस, जंहिंसां मां तोखे रीझां, माना मां जंहिंजे लाइ मां भक्ति कयां थो उनखे मां रीझायां। तंहिंखां पोइ वधीक हिकु ॻाल्हि ॿी बि ख़ाली चवंदुसि, भगत जे साज़नि जी त तव्हांखे हिन में ख़बर पइजी वई, ऐं मूं तव्हांखे ॿुधायो बि हो त भगत में जेको आहे सो इहो हारमोनियम इहो खयों थो वञे। तंहिंखां पोइ पखवाज, दुहिल जो पखवाज थींदो आहे, पर हाणे जे दौर में जेको आहे सो हारमोनियम बि जेको आहे जोड़ी आहे सा रखी थी वञे, ऐं तबले ऐं ढोलक ते जेके ख़ासि ख़ालिस ताल छॾियो थो वञे, ऐं उन तबले खे जेको चयो वेंदो आहे भगताणी दोहिलड़ी, जेको अखर कमाणींदा आहिनि, भगताणी दोहिलड़ी तबले वॼाइण ते, उन जा ताल आहिनि साधनामो, ताल चीणो, ताल झुमर, ताल झमट, ताल टिल। तंहिंखां पोइ भगत में ख़ासि करे गुरवाणी, कृष्ण पद, सूफ़ी कलाम, मीरा, सोरठ सां गॾु काफ़ियूं बि ॻायूं वेंदियूं आहिनि। ऐं असांखे लोक क़िस्म जा हर क़िस्म जा नमूना जेके ॿुधाया विया, दोहा, सोठ आहे, भॼन, काफ़ियूं, जेके बि असांजा नंबर, लाॾा, लोलियूं, ओराणा, जेके बि असांखे नमूना ॿुधाए त उहे सभु असांखे भगत में मिलनि था। ऐं साण गॾु जेको संगीत आहे, ऐं उन में जेके ॻाता था वञनि, राॻिणियूं आहिनि जेके, 2 मिंट ख़ाली, प्रभाती, कोयारी, आसा, देस, सोरठी ऐं सावई, मल्हार, राणो, सारंग, ऐं आख़िर में जेके मशहूरु लोक कथाऊं आहिनि उहो मां नथो ॿुधायां, पर ॿ ॻाल्हियूं मां ज़रूरु चवंदुसि। तेरा मकान वाह वाह, जित किथे वसी तूं, आगा जो आहे, वरी न थींदे वार, नच नाचू अथई वेल नचण जो। हाणे चवंदव नाचू ऐं भगत में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त जेके हिंदू टोला हूंदा हुआ उन्हनि खे भगत चयो वेंदो हो, ऐं जेके मुस्लमान टोला हूंदा हुआ जंहिंमें जीवणीअ इहा हूंदी उन्हनि खे नाचू सॾियो वेंदो। तंहिंखां पोइ तव्हां ॿुधो आहे नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालण। ऐं असांजे भगत जो मक़सदु आहे पहिरियों धार्मिक, जेको मां तव्हांखे ॿुधायो, तंहिंखां पोइ समाज सुधारो, तंहिंखां पोइ उन वक़्तु आज़ादीअ जी हलचल पे हली,
त आज़ादीअ जी हलचल जो रूह वधाइण लाइ हिननि कोशिशूं वरितियूं ऐं जिन भगत ते कमु कयो आहे उन में मां नालो ॿुधायो असांजो गोविंद माली साहिबु, नारायण भारती, गोवर्धन भारती, शिवो रामाणी, अर्जन सिकायल, हरि गोरेजा, किताब बि लिखिया, लीलाराम लुचंदाणी जीअं मां तव्हांखे ॿुधायो, मुंहिंजो बि किताबु आहे। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, इनखे यादि कंदे ऐं मां लास्ट में हिकु ख़ासि चवणु चाहींदुसि त अॼु हीअ जेका कोशिशि थी आहे सिंधी लोक कला भगत, इहा बि हिकु असांजे जीआरण जी कोशिशि आहे। ऐं भगत छा आहे या नौजवान टईअ खे ऐं जिन भगतूं ॾिठियूं आहिनि उनजो फ़न छा आहे। छो त असीं भगत माना सिर्फ़ु भगत सम्झंदा आहियूं जेके भगत भॼन कंदा आहिनि, त भगत असांजो तव्हां सम्झी सघो था केॾो हिकिड़ो फ़न जंहिंमें सभु कुझु असांजो अची वञे थो। उनखे जीआरण लाइ जेके कोशिशूं कयूं आहिनि, मां शोभा खे वाधायूं थो ॾियां, असांखे घुराए मौक़ो ॾिनई उन लाइ बि उन्हनि खे वाधायूं। जो ॿुधायोमांव त मां त माली साहिब ते मां माली साहिब ते हिकु अखर चवंदुसि, उन्हनि ते PhD थी चुकी आहे, उन थीसिस खे इनाम बि मिली चुको आहे। माली साहिब ते अॻिए साल जेको हिते चयो वियो भई उनजे किताबनि ते ऐं फ़न ते सेमिनार कयो वञे, उहो अहमदाबाद में अॻिए साल कयो वियो, उन्हनि जे किताबनि जो जाइज़ो वरितो वियो हो। ऐं हिंदीअ में जेको सेंट्रल साहित्य अकादमी छपींदी आहे उन में हिंदीअ में बि किताब लिखण जो मूंखे मौक़ो मिलियो आहे, जंहिंजो अॼु ॿियो छापो छपजी रहियो आहे। ऐं आख़िर में अमर शहीद कंवरराम जिन खे यादि कंदे उन्हनि खे मां हींअर चवंदुसि त असां सभई गॾिजी पाण में हिकिड़ो कॉल कयूं, अंजाम कयूं। उहो कहिड़ो आहे, सिंध सिंधियत जे प्रेम में हरदम, सिंध सिंधियत जे प्रेम में हरदम, गुज़ारणु हर सिंधीअ खे घुरिजे, गुज़ारणु हर सिंधीअ खे घुरिजे। जीअ में आहे जेसीं जान, जीअ में आहे जेसीं जान, ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़ुबान, सिंधी तोखे कोन छॾींदसि, तो लाइ पंहिंजी जान ॾींदसि। सिंध छॾीसीं परवाह नाहे, सिंध छॾीसीं परवाह नाहे, हिंद में तोखे हाणे अॾींदुसि। ऐं अॾणे जूं कोशिशूं ही आहिनि जेको अॼु जो सेमिनार आहे या अहिड़े क़िस्म जा जेके ॿिया सेमिनार थियनि था, त असांखे भगत खे वरी नएं सिर जीआरणो आहे। जय सिंधी, जय झूलेलाल, जय जय। सदर साहिब जा शुक्राना जो मूंखे पूरो टाइम ॾिनो। थैंक यू। महिरबानी डॉक्टर जेठो लालवानी साहिब, तमामु तफ़सीलवार मालूमात बि पंहिंजे पेपर में खणी आया त भगत किथां चालू थी, भगत जा तत्व छा आहिनि, भगत कीअं कंपोज़िट आर्ट आहे। मां सम्झां थो तमामु मालूमात सां भरियल भरपूर तव्हांजो मक़ालो हो, ॿुधी ॾाढो आनंदु आयो, मुंहिंजी मालूमात बि वधी। ऐं जीअं त वक़्तु तमामु घटि आहे त मां सभिनी खां पहिरियां वीना शरंगी जी ऐं डॉक्टर लालवानी साहिबनि खे दिलि जे गहराइनि सां वाधाई ॾींदुसि त तमामु महिनत करे तमामु सुठा इंफॉर्मेटिव पेपर्स लिखी आया आहिनि। ऐं सच त इन नौजवाननि खे इहे सभु ॻाल्हियूं सम्झण जूं ऐं सोचण जी ज़रूरत आहे। बाक़ी ज़रूरु तव्हांजे पेपरनि में बि सजेशन्स आया आहिनि त भगत खे कीअं अॻिते वठी वञिजे। ॻाल्हि त सही आहे, वर्कशॉप बि थियणु खपनि, बहस मुबाहिसा बि थियणु खपनि, भगतनि खे मंच बि मिलणु खपनि ऐं सरकारी इदारनि खे बि कुझु न कुझु करणु खपे। हाणे केसि ताईं थींदो चई नथो सघिजे, पर ॿियनि ॿोलियुनि में बि जेके फोक आर्ट्स आहिनि उन्हनि खे एंडेंजर्ड आर्ट्स डिक्लेयर कयो थो वञे। ऐं उहे आर्ट जेके प्रैक्टिस कंदा उन्हनि खे सरकार जी तरफ़ां फाइनेंशियल मदद ॾिनी वञे थी। जीअं हाणे मराठीअ में शाहीर हूंदा आहिनि,
जीअं हिंदी में भाट हूंदा आहिनि न, त मराठीअ में शाहीर हूंदा आहिनि जेके शिवाजीअ जूं वीरता जूं कथाऊं चवंदा आहिनि, त उन्हनि खे मां ॿुधो आहे की गवर्नमेंट हिकिड़ी स्कीम आहे उन्हनि जी, त उन्हनि शाइरनि खे कंहिंखे 15,000 20,000 25,000 उन शाइर जे पंहिंजे हिन मतिलबु जेका कैटेगरी आहे उन हिसाब सां उहो ॾींदा आहिनि लाइफ लॉन्ग, ताकी उहा एंडेंजर्ड आर्ट खे प्रैक्टिस करे सघे। त मां सम्झां थो असांजे जेके साहित्य अकादमियूं आहिनि ख़ासि करे या ॿिया इदारा आहिनि, त गवर्नमेंट सां इहे ॻाल्हियूं खणूं, छो असांखे पंहिंजो प्रोविंस कोन्हे, पर जिते जिते असां सिंधी आहियूं त भगत खे असां एंडेंजर्ड लो फोक आर्ट डिक्लेयर कराए, जेके जंहिंजो भगत में इंट्रस्ट आहे उहे माण्हू प्रैक्टिस कनि। छो जो करे अगरि उनखे माली मदद न मिलंदी त अॼु जी हिन ज़िंदगी भागादौड़ी वारी ज़िंदगीअ में एतिरो वक़्तु कढी भगत ते महिनत करणु, उनखे प्रस्तुत करणु, इहो इम्पॉसिबल आहे। त तंहिंजे करे उन्हनि खे फाइनेंशियल असिस्टेंस मिलणु खपे। इन ॻाल्हि लाइ असांखे कोशिशूं करणु खपनि।